अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी तंदूरी चिकन स्ट्रिप्स। ही चिकन जूं सन्ही सन्ही पट्टियूं मूं कटियूं हैं, इन्हनि खे असां तंदूरी मसाले में पचाईंदासीं। ये आज मैं आपके साथ शेयर कर रही हूँ तंदूरी चिकन स्ट्रिप्स। ये चिकन है मेरे पास तकरीबन 2.5 पाव 3 पाव के करीब। इसकी मैंने इस तरह से पतली पतली लंबी लंबी पट्टियाँ काट ली हैं। उसके अलावा जो हमें चाहिए लहसुन अदरक पिसा हुआ और एक नींबू का रस या 2 टेबल स्पून समझ लें नींबू का रस, और ऑयल है ये, और तंदूरी मसाला ये मैंने 2 भरे हुए टेबल स्पून लिए हैं, और आप अपने टेस्ट के हिसाब से ले लें, और 1 कप दही है। ठीक है। तो असांखे चिकन खां अलावा जेके शयूं खपंदियूं, ही तंदूरी मसालो आहे पैकेट वारो रेडीमेड, जेको मूं 2 फुल भरियल चमचा खयां आहिनि, ऐं ही तेल आहे चिकन जे हिसाब सां, ऐं ही आहे अदरक थूम पीठल तकरीबन 1.25 या 1.5 चमचो थींदी खाइण वारो, ऐं हिकिड़े लीमे जो रस आहे या ईअं खणी सम्झो त 2 टेबल स्पून, ऐं ही 1 कप ॾही आहे जंहिंखे मां चङी तरह सां फेटे छॾियो आहे। हाणे ही सभु शयूं मां हिन फ्राइंग पैन में मिक्स करे मैरिनेट करण लाइ रखंदसि। ये तमाम जो चीज़ें हैं वो मैं इस फ्राइंग पैन में डाल के इनको मिक्स करूँगी और इनको मैरिनेट करने के लिए रख दूँगी, क्योंकि मुझे ये इसी में पकानी है, इसलिए मैं चाहती हूँ कि इसी में मैं इनको मैरिनेट कर दूँ। हाँ, ये सब शयूं मूं हिन में विधियूं आहिनि, बस ऑयल न विधो आहे। सारी चीज़ें मैंने डाल दी हैं, ऑयल नहीं डाला। सबसे पहले तो इसमें जो ये मोटे मोटे इसके बन गए हैं टुकड़े, इनको मैं मसल लेती हूँ हाथ से। ही तव्हांखे शायद मसालो लगे तो घणो आहे, मूं बिल्कुल हीअं हीप्ड 2 चमचा खया आहिनि, 2 टेबल स्पून, और आप अपने टेस्ट के मुताबिक ले लें। मैंने बहुत भरे हुए 2 बड़े चम्मच खाने वाले जो हैं वो लिए हैं। लहसुन अदरक डाला है, नींबू डाल दिया, और ये दही। ठीक है। हाणे असां इन्हनि खे मिलाईंदासीं। सबसे अच्छी जो मिक्सिंग होती है ना वो हाथ से ही होती है। तो ये सब शयूं असां हिन में प्रॉपरली मिलाईंदासीं। पोइ आख़िर में असां हिन में तेल शामिल कंदासीं। ऐं चाहियो जेकॾहिं त हिन खे कलाक लाइ मैरिनेट करे रखो, 1 घंटा आप इसको रख दें, फ्रिज में रख दें या इसी तरह बाहर रख दें, तो कोई मसला नहीं है। और अगर जल्दी में बनाना हो तो आप इनको 15 मिनट के लिए भी मैरिनेट कर सकती हैं। 15 मिनट भी हिन जे लाइ काफ़ी आहिनि, टेस्ट हिन में अची वेंदो। ऐं ही जेको आहे असां हिन खे इन ॾहीअ में ई पचाईंदासीं, ऐं चिकन जेको आहे पंहिंजो पाणी कढंदो, ॾही पंहिंजो पाणी कढंदो, त इन में ई असांजो चिकन जेको आहे ॻरी वेंदो। अब ये मसाला मैंने इसमें मिक्स कर दिया अच्छी तरह से। अब मैं इसमें डाल रही हूँ तेल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अंदाजे से ये मैंने 1/4 कप लिया है, 1/4 कप 1/4 कप मां तेल खयों आहे। इन में ही चिकन असांजो पची वेंदो। ठीकु आहे। तो ये चिकन जेको आहे पंहिंजो पाणी कढंदो, ॾही पंहिंजो पाणी कढंदी, ऐं पोइ इन ई ऑयल इन ई पाणी में ही असांजूं ज़बरदस्त लज़ीज़ मज़ेदार चिकन स्ट्रिप्स जेके आहिनि उहे रेडी थी वेंदियूं। असां हिन खे ॾींदासीं हाणे ढक। इसको ढककर मैं इसको 15 मिनट के लिए छोड़ रही हूँ, क्योंकि मुझे ये अभी पकाना है, लेकिन आप चाहें तो इसको 1 घंटा रख सकते हैं। ठीक है। सो मूंखे हींअर खपे तो जल्दी में, इन लाइ मां हिन खे 15 मिनटनि जे लाइ मैरिनेट कयां थी। तव्हां चाहियो त हिन खे कलाक लाइ रखी सघो था। इन खे 15 मिनट मां मैरिनेट कयो आहे। 15 मिनट मैंने इसको रखा है, और अभी मैंने आग जला दी चूल्हे की। थोड़ी देर तेज़ आग पे रखेंगे ताकि ये थोड़ा बॉयल होना शुरू हो जाए, फिर हम इसको मीडियम आंच पे पकाएंगे, और स्लो पे नहीं पकाना, क्योंकि ये बहुत पतली पट्टियाँ हैं, वैसे ये जल्दी गल जाएंगी। ठीक है। हिन महिल मां हिन जी बाहि फुल कई आहे, ऐं जेसि ताईं हे बॉयल थींदो त पोइ मां हिन जी बाहि जेका मीडियम कंदमि। ऐं हिन खे असांखे सफ़ा हल्की बाहि ते नाहे पचाइणो, थोरो लो मीडियम फ्लेम ते पचाइणो आहे, त इन में ई पंहिंजे पाणी में, ॾही जे पाणी में हे ॻरी वेंदा। ऐं उनखां सवाइ मां हिन में लूणु न विधो आहे, छो त लूणु इन मसाले में शामिल हो। नमक नहीं डाला मैंने, नमक इस मसाले में शामिल था। आप जिस भी कंपनी का, जिस भी पैकेट का मसाला यूज़ करें, उसके ऊपर पढ़ लें कि उसके इंग्रेडिएंट्स में नमक लिखा हुआ है या नहीं लिखा हुआ। ठीक है। सो जंहिं भी कंपनी जो तव्हां मसालो इस्तेमालु कयो, जेको भी पैकेट इस्तेमालु कयो, उन जे मथां पढ़ी वठिजो त उन मसालनि में लूणु शामिल आहे या न आहे, ऐं अक्सर इन में लूणु ज़रूरु शामिल हूंदो आहे। सो हाणे ही हल्को हल्को बॉयल थिए पियो, हिन खे मां ढक थी ॾियां, ऐं कंप्लीट बॉयल थींदो त पोइ मां हिन जी बाहि जेका है उहा मीडियम करे छॾींदसि। हिन खे असां चेक कयूं था। ये देखिए 5-6 मिनट हो चुके हैं,
और इसको मैंने मीडियम फ्लेम पे छोड़ा हुआ है। इस वक्त मैं इसकी आग थोड़ी तेज़ कर रही हूँ क्योंकि इसमें पानी बहुत ज़्यादा है। ठीक है, हिन महिल मां हिन जी बाहि वधायां थी थोड़ी, छो त हिन में पानी तमामु घणो आहे ऐं हीअ पटियूं जेके आहिनि बसि ॻरी वयूं हूंदियूं हाणे। सो थोड़ी तेज़ बाहि करे वरी हिनखे ढकु ॾेई पचायूं था ऐं आख़िर में असां ॾींदासीं हिनखे कोयले जो धुओं। त मां हिकिड़ो कोयलो बि गरम करण लाइ रखां थी। हिन में 1/4 कप तेल विधो हो मां। अच्छा, अब इसका ढक्कन मैंने हटा दिया है और मैं इसको फुल आग पे इस तरह पका रही हूँ। उलट पुलट के इनको अच्छी तरह से थोड़ा मिक्स कर दें ताकि ये हर तरफ से पक जाएं। और यहाँ पे एक छोटा सा कोयला मैंने जलने के लिए रख दिया है। हिकिड़ो नंढड़ो कोयलो हिन बरण लाइ मूं रखियो आहे ऐं हाणे मां हिनखे ढकु ॾियण खां सवाइ ईअं ई खुलियल जेको आहे हिनखे पचायां थी त जीअं मां हिनखे आसानी सां उथलाए पुथलाए सघां। अब इसको थोड़ी थोड़ी देर के बाद हम पलटते रहेंगे। ठीक है, हिन जो पानी ॾिसो सुकण लॻो आहे। इसका पानी जो है जो दही का चिकन का पानी अब खुश्क होने लगा है। अब इसको इतना हम पकाएंगे कि बिल्कुल ही ड्राई हो जाए, जो तेल अलग नज़र अचणु खपे। हिनखे असां एतिरो पचाईंदासीं जो ही बिल्कुल खुश्क थी वञे ऐं जो तेल अलग नज़र अचे। तो ॾाढी मज़ेदार रेसिपी आहे। पराठे सां, चांवरनि सां, सैंडविचिस ठाहे तव्हां कहिड़े बि तरीक़े सां चाहियो त हिननि बूटिन खे, हिननि स्ट्रिप्स के इस्तेमाल करे सघो था। आप चाहें तो इनके सैंडविचेस बन सकते हैं, पराठे के साथ खा सकते हैं, रोल बना सकते हैं इसके, और चावलों के साथ खा सकते हैं। वो आप पे डिपेंड करता है। ये बहुत मज़ेदार है और कभी आप दावत में बना सकते हैं इसको। तो ऐसा है नखे। अच्छा, अब ये देखें आप कि चिकन इतना नरम हो चुका है कि इसको पलटने से ये टूट रहा है। कोशिश करके थोड़ा आराम से इसको चलाएं। चिकन एतिरो ॻरी वियो आहे जो ही उथलाइण सां टुटे पियो, त हिनखे थोरो आराम सां उथलाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जंहिं महिल खां ही बॉइल थियो उन महिल खां तक़रीबन 18-20 मिनट पको आहे। जिस वक्त ये बॉयल हुआ था उस वक्त से ये 18 से 20 मिनट तक ये पकता रहा है। तो इतनी देर में ये बिल्कुल ही गल चुका है। कोयलो बि हेॾां मुंहिंजो ॿरे पियो, ऑलमोस्ट ॿरी वियो आहे। तव्हांखे जेकॾहिं हीअ मुंहिंजी रेसिपी वणे त ज़रूरु तव्हां वीडियो लाइक कजो, शेयर कयो त जीअं ॿिया बि हिन मां ॾिसी सिखनि। कुझु चवणो हुजे, को मशवरो हुजे, कुझु पुछणो हुजे तो तव्हां कमेंट करे सघो था। चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा घणो कुझु तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। तो अगर आप मेरा चैनल सब्सक्राइब करेंगे तो मेरी वीडियोस जो भी नई आने वाली होंगी वो आप आसानी से देख सकेंगे। हिनखे अञा 2 मिनट मां ॿिया पचाईंदमि जीअं बिल्कुलु खुश्क थी वञे। अच्छा, हाणे हिन जी बाहि मां बंदि करे छॾी आहे ऐं विच में मां हिन जो थोरो हिकिड़ो खॾो ठाहियो आहे। इन में असां रखूं था ही स्टील जी प्याली ऐं इन में विझंदासीं असां ही ॿरंदड़ कोयलो। कोयले जे मथां विझंदासीं हिकिड़ो 2 ड्रॉप तेल जो। ज़रा सा तेल डालेंगे और इसको हम ढक देंगे। जेको धुओं आहे हिन में जज़्ब थी वेंदो ऐं हिन में उहा बारबेक्यू जी हिकिड़ी खुशबू पैदा थींदी। 8-10 मिनट मैंने इसको दम दिया है धुएं का। 8 खां 10 मिनट मां हिनखे धुएं वारो दम ॾिनो आहे ऐं हीअ प्याली असां हितां हटायूं था। हीअ असांजो मज़ेदार चिकन तयारु आहे, तंदूरी चिकन स्ट्रिप्स। मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी रेसिपी ज़रूरु वणंदी। मूंखे मोट ॾिजो, ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। ऐं हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं ॿी सुठी रेसिपी सां, कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।